नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में बरसात के वसकारे खां पोइ बरसात इंतज़ामिया जी पत वाखी करे छॾी है। खिप्रो में सांगड़ रोड, मीरपुरखास रोड, CNG रोड ते पानी बीठल है। इंतज़ामिया अगो निंड में सुतल है। शहरी सख्त परेशानी के मुंह ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त सिंध हुकूमत के ॾिनल अहकामात के खिप्रो जी इंतज़ामिया हवा में उड़ाए छॾिया आहिनि। रोडनि ते पानी तालाब जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। बरसातनि खां पोइ ईंदड़ वींदड़ शहरनि सख्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। शहर में पानी नेकाली जा नाक़स इंतज़ाम कया विया आहिनि, जंहिं सबबि रोडनि ते पानी बीठल है। शहरनि पारां इंतज़ामिया ऐं वसवारनि खे अपील कई है त शहर में पानी कढराए शहर के साफ़ सुथरो कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।